उन्हनि जी दिलियुनि खे इत्मीनान अल्लाह जे ज़िक्र सां नसीब थींदो आहे। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। ॿुधो ए दुनिया वारो, ख़बरदार थियो, दिलियुनि जो इत्मीनान त आहे ई अल्लाह जे ज़िक्र में रखायल। हरगिज़ कंहिंखे अल्लाह ईअं दिलियुनि खे सुकून न नसीब थींदो, दिलियुनि खे ईअं करार नसीब न थींदो। भली केतिरा भला ताम खाओ, भला साईं मुंहिंजा रंगारंगी लिबास पहिरियो, सुठनि इलाइक़नि में रहो ऐं घुमंदा फिरंदा वतो, पर दिलियुनि खे इत्मीनान नसीब न थींदो। माल जा अंबार गॾु कयो, दिलियुनि खे इत्मीनान नसीब न थींदो। हसीन कंवारियुनि छोकिरियुनि सां निकाह कयो, पर तॾहिं दिलियुनि खे तस्कीन नसीब न थींदी। औलाद ॿार ॼणियो, दिलियुनि खे सुकून न मिलंदो। दिलियुनि खे इत्मीनान मिलंदो तत्मइन्नु क़ुलूबुन। दिलियुनि जो इत्मीनान आहे अल्लाह जे ज़िक्र में रखायो। सुभान अल्लाह। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए, तव्हां पोइ ए ईमान वारो अल्लाह जो घणो ज़िक्र कंदा कयो। यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम। बीठा हुजो तॾहिं बि अल्लाह जो ज़िक्र कयो, वेठा हुजो तॾहिं बि अल्लाह जो ज़िक्र कयो, पर जे लेटिया पिया आहियो, लेटिया हुजो तॾहिं बि अल्लाह जो ज़िक्र कयो। हर हाल में अल्लाह खे यादि कयो त अल्लाह ताला वरी तव्हांखे यादि फरमाईंदो। मदीने वारो साईं तो फरमाए, मुझे हबीब अरबी मुजीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाए, अना इंद ज़न्नि अब्दी बी। मां अल्लाह पंहिंजे पाननि जे गुमान वटां हूंदो आहियां। जहिड़ो मुंहिंजे बारे में सोचींदा, मां अल्लाह उन्हनि सां उहो मुआमिलो फरमाईंदुसि। वअना माहू इज़ा ज़करनी। जॾहिं बानो मुंहिंजो ज़िक्र कंदो आहे, मूंखे पुकारींदो आहे, अल्लाह अल्लाह कंदो आहे, मूं रब जो नालो वठंदो आहे, मां अल्लाह उन बाने सां गॾिजी वेहंदो आहियां। मां अल्लाह उन सां गॾु हूंदो आहियां। ॿी हदीस आहे, निज पिज लफ़्ज़ आहिनि कंज़ुल माल जा, अना जलीसुम मन ज़करनी। जॾहिं बानो मुंहिंजो ज़िक्र कंदो आहे त मां अल्लाह उन सां गॾिजी अचे वेहंदो आहियां, उनजी मजलिस में अचे वेहंदो आहियां, उनजो ज़िक्र पंहिंजे कननि सां ॿुधंदो आहियां। वइन ज़करनी फी नफ्सिही ज़करतुहु फी नफ्सी। जॾहिं बानो दिलि में मूंखे यादि करे, जेको असांजा बुज़ुर्ग कल्ब ते आंगुर रखे चवंदा आहिनि त दिलि में अल्लाह जो ज़िक्र कयो, दिलि थी चवे अल्लाह अल्लाह अल्लाह, इहो कल्बी ज़िक्र कयो। रब तो फरमाए, जॾहिं तूं बाना मूंखे दिलि में यादि कंदो आहीं त मां अल्लाह अकेलायुनि में वेही, अर्श जे अकेलायुनि तन्हायुनि में तोखे यादि कंदो आहियां। वइन ज़करनी फी मलाइन। जॾहिं तूं पंहिंजी जमात में यारनि दोस्तनि सां गॾिजी वेही मुंहिंजो ज़िक्र कंदो आहीं, तूं मूंखे यादि कंदो आहीं। ज़करतुहु फी मलाइन ख़ैर। मां अल्लाह माण्हुनि खां भली जमात मलाइकनि में वेही तो बाने जो ज़िक्र कंदो आहियां। वइन तक़र्रब इलैया शिब्रन तक़र्रबतु इलैहि ज़िराआ। जॾहिं को बानो मुंहिंजे हिकिड़ी गिराट वेझो थींदो आहे त मां हिकिड़ो गज़ उन ॾे वेझो थींदो आहियां। वइन तक़र्रब इलैया ज़िराअन तक़र्रबतु इलैहि बाआ। जॾहिं बानो मुंहिंजे हिकिड़ो हथ वेझो थींदो आहे, मां हिकिड़ो गज़ उन ॾे वेझो थींदो आहियां। वइन अतानी यमशी अतैतुहु हरवला। जॾहिं बानो मुंहिंजे हली ईंदो आहे, मां अल्लाह डोड़ी उन जे क़रीब थींदो आहियां। यानी तव्हां थोरा रब जे वेझो थियो, अल्लाह अञा वधीक तव्हां ॾे वेझो थींदो। इहो कुर्बा अल्लाह जे क़रीब थियणु, अल्लाह जे वेझो थियणु कीअं आहे? जॾहिं तव्हां वेही चओ अल्लाह 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 अल्लाह, बुलंद आवाज़ सां ज़िक्र कयो अल्लाह अल्लाह। मदीने वारो साईं तो फरमाए, यब्न आदम इज़ा ज़करतनी खालियन ज़करतुक खालिया। बाना जॾहिं तूं तन्हायुनि में दिलि में वेही मूंखे अल्लाह खे यादि कंदो आहीं, मां अल्लाह वरी अकेलायुनि अर्श जी तन्हायुनि में तोखे यादि कंदो आहियां। इज़ा ज़करतनी फी मलइन ज़करतुक फी मलइ ख़ैरिम मिनद्दीन मिनल्लज़ीन तज़कुरुनी फीहिम। जन माण्हुनि में वेही, जमात में वेही तूं मुंहिंजो ज़िक्र कंदो आहीं, उन्हनि खां भली जमात मलाइकनि में, अर्श जे कुदसी मलाइकनि में वेही मां अल्लाह तोखे यादि कंदो आहियां। सुभान अल्लाह। केॾी वॾी ख़ुशनसीबी आहे जो अर्शनि ते असांजो नालो वरितो वञे,
असां बेहैसियत, बेवुकत, बेअमल इंसान, न असांजी सूरत, न असांजी सीरत, न असांजी औकात। असांखे माण्हू जी मजलिस में वञो त उहे माण्हू हैसियत न ॾियनि, असांजे लाइ को माण्हू उथी बि असांखे हथ न ॾे, असांजी कहिड़ी हैसियत आहे? उहो रब थो फरमाए फज़लाबाद वारो, गफ़ारी मस्जिद में वेहण वारो, तव्हां मूंखे यादि कयो, मां अलाह तव्हां सां एॾो प्यार थो कयां जो मलाइकनि में वेही तव्हां ॿारनि खे यादि कंदो आहियां। सुभान अल्लाह। हत्ता कि अना माई अब्दी इज़ा हुआ ज़करनी, मां अल्लाह बाने सां गॾु हूंदो आहियां जॾहिं उहो मुंहिंजो ज़िक्र कंदो आहे। वतहरकत बि शफ़ता, जॾहिं उन जा चप मूं अल्लाह जे नाले वठण सां चुरंदा आहिनि न, उन जो चुरण बि मां अल्लाह ॿुधंदो आहियां। सुभान अल्लाह। छा चओ? चओ अल्लाह 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 अल्लाह। ऐ मिठी पाक बोली ज़िक्र जी भलिया, मिठी पाक बोली ज़िक्र जी भलिया, तॾहिं तोखे तोता ज़िबाहीअ मिलिया। ओ मिठो नालो रब जो, ओ तूं पल पल पचार, चतुअड़ा चमन में आईंदी अचार। ओ मिठो मुल्क पंहिंजो न भुलिजी विसार, चतुअड़ा चमन में आईंदी अचार। चंद ॾींहंनि जी ज़िंदगी आहे, हुन में वेही अलाह खे यादि कयो। हर वक़्तु हर घड़ी इहा लोरी हुजे, ज़बान चवे अल्लाह 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 अल्लाह। गजी गजी अल्लाह जो ज़िक्र कयो। अल्लाह 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 अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो अला उनब्बिउकुम बिखैर आमालिकुम, ए मुंहिंजा उम्मतियो तव्हांखे ॿुधायां अमलनि में सभिनी खां भले में भलो अमल कहिड़ो आहे? अर्ज़ कयो आओ या रसूल अल्लाह, ॿुधायो। मदीने वारो साईं तो फरमायो अज़का इंद मलीकिकुम, अहिड़ो अमल ॿुधायांव जेको तव्हांजे पालनहार वटि, तव्हांजे मालिक वटि ज़ोर पाक कंदड़ अमल आहे। साहबा किराम चयो आओ या रसूल अल्लाह, ॿुधायो कहिड़ो अमल आहे? नबी साईं फरमायो अरफ़हा फी दरजातिकुम, अहिड़ो अमल ॿुधायांव जंहिंजे करण सां अल्लाह तव्हांजा दर्जा बुलंद फरमाए छॾींदो। अर्ज़ कयो आओ या रसूल अल्लाह, ॿुधायो कहिड़ो अमल आहे? नबी साईं फरमायो वख़ैरिन लकुम मिन अनफाकिज़ ज़हबे वल वरके, तव्हांखे अहिड़ो अमल ॿुधायां जो हेॾा सोन ऐं चांदीअ जा ढेर पिया हुजनि, उहे तव्हां अल्लाह जी राह में ख़ैरात कयो। पर सोन चांदीअ जे ख़ैरात करण खां पोइ भलो अमल तव्हांखे ॿुधायां? हैरत में पइजी वियो आओ या रसूल अल्लाह, ॿुधायो। नबी साईं फरमायो वख़ैरिन लकुम मिन अन तलक़ौ अदुवकुम फयद्रिबू आनाककुम वतद्रिबू आनाकहुम, तव्हांखे अहिड़ो अमल ॿुधायां जो तव्हां अल्लाह जी राह में जिहाद कयो, तलवार खणी दुश्मननि ते वार कयो, तव्हां उन्हनि खे क़त्ल कयो ऐं तव्हांजो विढ़ंदे विढ़ंदे तव्हां बि शहीद थी वञो। इन जिहाद खां शहादत खां बि भलो अमल तव्हांखे ॿुधायां? कालू भला या रसूल अल्लाह, हाओ या रसूल अल्लाह, इहो कहिड़ो अमल आहे? जिहाद खां शहादत खां सोन चांदीअ जा ढेर ख़ैरात करण खां सभ खां भलो अमल आहे। मदीने वारे साईं फरमायो उहो अमल आहे त चओ अल्लाह 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 हुआ ज़िक्रुल्लाह। मदीने वारो साईं तो फरमाए वो सभिनी खां भले में भलो अमल अल्लाह जो ज़िक्र आहे।
सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सभई अमल ॿुधासीं तव्हांखे, केॾा फज़ाइल ॿुधाया अथमि सॼो महीनो रमज़ान शरीफ़ जा हेतिरा ॾींहं सभिनी अमलनि जो। पर हीअ हदीस पढ़ी चऊं था त सभई अमल भला, पर अहिड़ो अल्लाह जे ज़िक्र जहिड़ो ॿियो को अमल आहे ई कोन्हे। दुखनि में आई अल्लाह जो ज़िक्र कर, दर्दन में आई अल्लाह जो जिक्र कर, कर्जन जो मारियो आई अल्लाह जो जिक्र कर, तूंखे सेहत नथी मिले अल्लाह जो जिक्र कर, तू परेशान आई अल्लाह जो जिक्र कर, तू साईं मुंहिंजा मोहताज आई अल्लाह जो जिक्र कर, तुंहिंजा कम नथा ठहनि अल्लाह जो जिक्र कर, जेकॾहिं तू मुसीबतुनि में आई अल्लाह जो जिक्र कर, दिल पाक करण चाहीं तो अल्लाह जो जिक्र कर, ज़ाहिर बातिन पाक करण चाहीं तो अल्लाह जो जिक्र कर, मदीने वारे साईं जो कुर्ब खपई त अल्लाह जो जिक्र कर, महबूब जो दीदार खपई त अल्लाह जो जिक्र कर, मदीने जी हाज़िरी खपई त अल्लाह जो जिक्र कर, पर चाहीं तो त हर वक्त हर घड़ी अल्लाह जी रहमत तो ते वसे त अचंदो रहो अल्लाह अल्लाह अल्लाह। हज़रत मुआज़ चए त मा शैउन अंजा मिन अज़ाबिल्लाह मिन ज़िक्रिल्लाह, अल्लाह जे अज़ाब खां निजात ॾियण वारो ॿियो को अहिड़ो अमल आहे ई कोन जेको मां ॾिसां थो। वाहिद हिकिड़ो अमल आहे जेको जहन्नम जी बाहियुनि खां निजात थो ॾे, उहो आहे अल्लाह जो ज़िक्र। रब जो कसरत सां ज़िक्र कयो। मदीने वारो साईं तो फरमाए त मिन मा मिन शैइन अंजा मिन अज़ाबिल्लाह मिन ज़िक्रिल्लाह, अल्लाह ताला जे ज़िक्र खां वधीक ॿी का बि शइ न आहे जेका अल्लाह जे अज़ाब खां तव्हांखे निजात ॾे। सहाबा किराम जो वलल जिहाद फी सबीलिल्लाह, या रसूलल्लाह छा अल्लाह जी राह में जिहाद करण खां वधीक आहे? साईं फरमायो लौ ऐं यद्रिब बिसैफिही हत्ता युनक़तिअ, एस्तानी जो तव्हां तलवार खणी वञी जिहाद कयो, तव्हांजो कंध बि रब जी राह में लही वञे, तॾहिं बि इन खां भलो अमल अल्लाह जो ज़िक्र आहे। सम्झो था? सुभान अल्लाह। मदीने वारे साईं फरमाया मररतु लैलत उसरी बी बिरजुलिन मुग़य्यबिन फी नूरिल अर्श, मां हीअ अर्श मोहल्ला जे हेठां मेराज वारी रात गुज़रियुसि त हिकिड़ो माण्हू हुयो जेको अल्लाह जे नूर में वेहिजी रहियो हुयो। माण्हू मरे पोइ हुनखे अर्श जो सायो नसीब थिए, हे हींअर क़यामत खां अॻु में ई अर्श मोहल्ला जे साए जे हेठां पियो वेहिजे। त मूं जिब्रील खां पुछा कयो मन हाज़ा, हाज़ा मलकुन, जिब्रील हे को मलाइक आहे? चई न या रसूलल्लाह मलाइक न आहे। कुल तो नबीयुन, मूं चयो हे को नबी आहे, अल्लाह जो नबी आहे, पैगंबर आहे? चई या रसूलल्लाह नबी न आहे। साईं फरमाया पोइ केरु आहे? नबी न आहे, सिद्दीक न आहे, मलाइक न आहे, केरु आहे? चई या रसूलल्लाह हाज़ा रजुलुन कान फी दुनिया लिसानुहु रत्बुम मिन ज़िक्रिल्लाह, हे उहो खुश नसीब आहे जंहिंजी ज़बान हर वक्त अल्लाह जे ज़िक्र में हाली रहंदी हुई। वक़ल्बुहु मुअल्लकुन बिल मसाजिद, ऐं हिन जी दिल मस्जिद सां जुड़ियल हुई। वलम यस्तसिब लिवालिदैहि, ऐं पंहिंजे अबे अम्मा जे लाइ ज़िल्लत जो सबब न बणियो। टे अमल कंदो हुयो, अॼु अल्लाह जे नूर जे हेठां वेहिजी रहियो आहे। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं फरमायो मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो घणो अल्लाह जो ज़िक्र कयो, घणो अल्लाह जो ज़िक्र कयो। ताजो अंतमूत व लिसानुक रत्बुम मिन ज़िक्रिल्लाह, जॾहिं तव्हां मरो न, मौत जो वक़्तु करीब अचे, इज़राइल अचे, ॿियो को अमल यादि न हुजे, ज़बान चवे अल्लाह अल्लाह। जॾहिं इहा अल्लाह सां मोहबत थी वेंदी न, मरण वक़्तु ओॾी महिल अल्लाह यादि ईंदो। इन मौत जे वक़्त में दुनिया यादि हुजे, दौलत यादि हुजे, पैसो यादि हुजे, मौत जे वक़्त में ॿियूं शयूं यादि हुजनि न मिठा, मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, अहिड़ो अल्लाह खे यादि कयो जो मरण जो वेलो थिए, इज़राइल साह कढण जे लाइ अचे त ॿी का शइ यादि न हुजे, ज़बान चवे अल्लाह अल्लाह अल्लाह। साईं ने फरमाया अंतमूत व लिसानुक रत्बुम मिन ज़िक्रिल्लाह, तव्हां मरो न, तव्हांजी ज़बान ते अल्लाह जो ज़िक्र जारी हुजे। केॾो न भलो मौत हूंदो हुयो, केॾो न सुहिणो मौत हूंदो। मदीने वारो साईं तो फरमाए तव्हां मां अहिड़ो माण्हू जंहिं घणियूं ख़ैरातूं न करे सघियो आहे, एजरिल मासी फ़इन्ना अफ़ज़ल हिजरा,
मदीने वारो साईं तो फरमाए तव्हां मां को माण्हू हिजरत न करे सघियो, ख़ैरातूं न करे सघियो, जेकॾहिं ईअं न करे सघिया आहियो त पोइ तव्हां अलाह जो घणो ज़िक्र कयो। ज़िक्र जे सदके अलाह तव्हांखे मुजाहिदनि जेतिरो, सखियुनि जेतिरो, रातियुनि जो जागण वारनि घटि में घटि बि 11 तस्बीहूं अलाह जे इस्म ज़ात नाले जो ज़िक्र कंदा कयो। तस्बीह खणी अल्लाह 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 वांदा वेही तहजुद नमाज खां पोइ भलो ज़िक्र जो टाइम आहे। जेकॾहिं ॿियो को वानकाई जो टाइम मिले थो त उन में ई वेही अलाह जो घणो ज़िक्र कयो। ज़बान तव्हांजे दिल सां जुड़ियल हुजे, दिल ऐं ज़बान हिकु जाइ ते मुतवजे हुजनि। ईअं न ज़बान अलाह जो ज़िक्र करे दिल ऐं दिमाग़ ॿियनि ख़्यालनि में मसरूफ़ हुजे, न, दिल बि अलाह जे ज़िक्र में तव्हांजी साथियाणी बणिजी वञे, पोइ ॾिसो त हिन जो असर छा थो थिए। अल्लाह ताला शाल असांखे ज़िक्र जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह असां सभिनी खे पंहिंजे ज़ाकिरनि में शुमार फरमाए। या रब या